दादूजी हिंदू बिरादरी पारां खैरपुर शाह में हिंदुनि जे मुक़दस इबादत गाहुनि धर्मशाला ते कब्ज़े ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे हिंदू बिरादरी दादू जे अॻवाननि प्रदीप कुमार डिबात, रोशनलाल साहिब राय मोरचंद ऐं ॿियनि चयो त खैरपुर शाह में हिंदुनि जी इबादतगाह धर्मशाला जेको गुज़िरियल साल लखें रुपयनि जी लागत सां सिंध सरकार ठाराए ॾिनो, जंहिं ते पीपी मिनारिटी विंग ज़िले दादू जे सदर हरेश कुमार कब्ज़ो करे पंहिंजो ज़ाती घर बणाए छॾियो आहे ऐं अक़लियती बिरादरी जे मुस्तहिक़ीन लाइ आयल इमदादी फंड खुर्द बुर्द करे पंहिंजे मनपसंद ॿियनि ज़िलनि जे माण्हुनि खे नवाज़ियो आहे। हिननि मुतालबो कयो त असीं दादू ज़िले जे हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ पीपी जा वोटर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी, पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो, पीपी मिनारिटी विंग सिंध जे सदर लालचंद अखराणी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले दादू जे सदर रफ़ीक अहमद जमाली खे अपील था कयूं त असांजी इबादतगाह धर्मशाला ते कब्ज़ा माफ़िया हरीश कुमार जेको तालीम खाते में सरकारी मुलाज़िम पिणु आहे, जंहिंखे पीपी मिनारिटी विंग जे उहिदे तां हटाए गिरफ़्तार करे दादू जी अक़लियती बिरादरी मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक जो दायरो समूरी सिंध ताईं वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची